अचो प्रभु खे चऊं त असांखे नम्र मनोवृत्ति ॾे, जीअं असां ग़रीबनि जी चिंता दूर कयूं, उन्हनि खे मदद कयूं, उन्हनि जी चिंता खे हटाए करे उनखे जीअण जो तरीक़ो सेखारियूं ऐं उनखां वधीक असां कुझु करे सघूं संसार जे लाइ ऐं ग़रीबनि जे लाइ। मां हुन महिला जी आखाणी ॿुधायां थी जेके मुंहिंजे महफ़िल में 20 साल खां पहिरीं आई हुई। हुनखे लॻो मां पंहिंजो अभिषेक खोए थी छॾियां ऐं हुन मूंखे ॿुधाई छो त जॾहिं उहा ईंदी हुई तॾहिं उहा तृप्त न हूंदी हुई। हुनखे प्रभु खे चयो, प्रभु जॉइस मूंखे तृप्त नथी करे, शायदि हुनजे जीवन में कुझु पाप आहे। ऐं प्रभु हुनजे दिलि सां ॻाल्हायो, छो त तूं वॾी आई ऐं कुझु वधण जे करे कोई जॻह कोन थो ठही सघे तेसि ताईं। कुझु न मिलंदो जेसिताईं तूं पंहिंजे अंदरि कुझु इस्तेमालु न कंदी ऐं तुंहिंजी समस्या प्रचारक न थींदी। समस्या जेकी आहे उहो तोखे प्रचारक ॾियारा उहो करणी पवंदी ऐं तोखे उपयोग मिलंदो, तोखे उहो करिणो आहे। अगरि तव्हां कंहिंखे चाहींदा हूंदव ऐं उनजे अॻियां तव्हां सिर्फ़ु उनजी ॻाल्हियूं ॿुधंदव ऐं तव्हां उनजी ॻाल्हियूं ॿुधी करे हर घड़ीअ हर वक़्तु उनजी ॻाल्हियूं ॿुधो ऐं तव्हांखे जाम जल्दी लॻंदो कि तव्हां ॿिए किथे हली वियो आहे, छो त तव्हांजी तृप्ति न थी रही आहे। जॾहिं ॿियो दफ़ो उहो सभा में आई, प्रभु उनखे अलॻि प्रवृत्ति ॾिनी ऐं चयो त मूंखे ख़बर आहे तुंहिंजी शिक्षा जो आनंद थी वठे ऐं तोखे सिखणो आहे, तूं इहो ॻाल्हाए ऐं तव्हां पैसनि सां उन्हनि जे लाइ किताब ऐं CD वठो जेके उहो वठी नथा सघनि। तव्हां उन सभिनीनि खे ॻोल्हियो ऐं जंहिंजी ज़िंदगी में नाराज़गी ऐं दुख आहे उनखे इहो उपयोग ॾियो ऐं प्रहार करे उनखे चओ तव्हां असांखे बि ईअं करणु खपे। अॼु चर्च वेंदसि, मां आसीस वठंदसि, मां इहो कंदसि। आशा थी करियां अॼु मां वचन लाइ इहो चयो आहे ऐं तव्हां इहो कयो, छो त तव्हां ख़ुशि न आहियो। तव्हांखे ॿिए वचन जी ज़रूरत न आहे। हा तव्हांखे इहो सभु न ॿुधणु, हो माण्हू ॿुधंदा आहिनि, उहो तव्हांखे ईअं न ॿुधाईंदो आहे। उहो तव्हांखे मथे वठींदो, हेठि लाहींदो, मथे वठींदो, हेठि लाहींदो। असांखे हिन जी ज़रूरत आहे ऐं असां इहो करे सघंदा आहियूं। पंहिंजे पाण खे तव्हांखे इहो चओ, असांखे इहो सभु न खपे ऐं असां रायन हार्ट पकड़ींदा आहिनि, मां साफ़ कंदी आहियां। मूंखे हमेशह लॻंदो हुयो मुंहिंजे अलावा सेवकाईअ मां सोचींदी हुयमि प्रभु की मां उन्हनि माण्हुनि वांगुरु ठही सघां जेके भविष्यवाणी करे सघंदा आहिनि। ऐं सभिनीनि खे पसंदि आहे कि उहो तॾहिं सोचींदा आहिनि जॾहिं हुननि जी सभा मां नंढी हूंदी आहे ऐं भविष्यवाणी सेखारे करे मां उन्हनि खे ॿुधायां त तव्हां हिते आयो, तव्हां इहो सभु सेखारण लाइ मूंखे छो ॻोल्हियो? पर मूंखे तव्हां सां प्यार आहे ऐं मां तव्हांजी मदद करणु चाहियां थी। ऐं जीअं त मां चयो तव्हांखे वरदान खपे त तव्हांखे इहो करणु खपे। मां माण्हुनि खे वधंदे उहे ॾिसणु चाहियां थी ऐं सम्झां थी त तव्हां इहो करे सघंदव, पहुचंदव। मनोवृत्ति ऐं बुरी वर्ताव सां तव्हां प्रभाव थींदव, इहो लाभदायक न हूंदो। इन जो मतिलबु न प्रभु तव्हांजे लाइ छा कयो आहे ऐं तव्हां छा था कयो। छा थींदो अगरि फल सां लटकियल कोई वण जी जड़ ज़मीन में गहरी न हुजे जेको पहिरें तूफ़ान ईंदे ई हुनखे उखाड़े किराए छॾे? असांखे मसीह में पंहिंजी जड़ मज़बूत करणी आहे। उन प्यार सां असांखे पंहिंजी जड़ फैलाइणी आहे। ख़ैर इन वॾे भाउ में जेकी प्रवृत्ति आहे कॾहिं उन ईअं हूंदी हुई। अगरि असां हुनखे गौर सां कंदासीं, पुठियां वञी हलूं लुक 11 में, लुक 15 में, छा तव्हांखे हिनखे सम्झी रहिया आहियो? ऐं नंढो भाउ घर मोटंदो आहे ऐं पंहिंजे लाइ दावत ठाहींदो आहे। प्रभु खे दावत वणंदी आहे। ख़बर अथव प्रभु खे दावत जाम पसंदि आहे, पर धार्मिक माण्हुनि खे इहो पसंदि न आहे। उहो दावत खां परे रहंदा आहिनि, छो त ओतिरा माण्हू सुखी न हूंदा आहिनि। मूंखे यादि आहे जॾहिं देव खेॾंदो हुयो, मज़ो वठंदो हुयो, चाहींदो हुयो, ऐं मां हर वक़्तु कमरे जे ॿाहिरि सोचींदी हुयसि। सिर्फ़ु कम जे बारे में असां साम्हूं ईंदा हुयासीं ऐं गॾु वेंदा हुयासीं ख़रीदारी करण लाइ। ॿारनि सां गॾु खेॾंदो हुयो ऐं पूरी दुकान घुमाईंदी हुयसि ऐं उनजी लंबाई जे करे मथां फिटी करे ॾिसंदो हुयो।
ऐं मां हुन ते गुस्सो करे चवंदी हुयमि, तव्हां घोट घटि ऐं ॿार वधीक लॻंदा आहियो। हिकु दफ़ो चयोमांसि, जॉइस कंहिं ॿार वांगुरु चिल्लाए रही आहे ऐं मां हिते कुझु मज़ो करणु न आई आहियां। मां हिन दुकान में मज़ो करणु न आई आहियां। इन सामान जी चिठी ॾिठी, हे सामान पूरे 7,000 जो थियो आहे। मां कोशिशि करे रही आहियां हिन मां छा घटि करणा आहिनि ऐं पैसा कीअं बचाइणा आहिनि। ॿारनि खे कुझु खाराइणो आहे, मूंखे कुझु सामान वठिणो आहे, उनखे रखियो आहे ऐं पैसा वठी करे गाॾी में वेहणो आहे। ॿुधायो, धार्मिक फरीसी घर जे बंदि दरवाजे जे पुठियां। मुंहिंजो वर्ताव ख़राब हो, पर चर्च में पैर रखंदे ई प्रभु जी स्तुति, प्रभु जी स्तुति। असां प्रभु जे भवन में स्तुति कंदा आहियूं, तारीफ़ जी भेंट चढ़ाईंदा आहियूं प्रभुअ खे। असां हमेशह ईअं कंदा आहियूं, प्रभु जी स्तुति थिए। कार में वेही करे घर पहुचण ताईं लड़ंदी हुयमि ऐं पोइ ॿुधंदी आहियां मां हिकु मुंहिंजे आसे पासे जे जीवन में कंहिं तरह जा पाप आहिनि। प्रभु मूंखे बचाए। त हिते उहो वॾो भाउ खेत में हो ऐं दावत शुरू थी चुकी हुई। पीउ हिकु पियल बछड़ो कटियो हो। उन पंहिंजे पुट खे सुठी वंडी ॾिनई, सुठा जूता ॾिनई ऐं सुठा कपिड़ा ॾिनई। हू ख़ुशि थी वियो, छो त उनजो पुटु चयो, पिताजी मां पापी आहियां, तव्हां पंहिंजे अपनाए ते मूंखे ठाहियो, प्रभु जीअं तव्हां चओ था ठाहियो। हिते दावत शुरू थी वई आहे। जीअं ई उन प्रभु खे चई, जॾहिं उन जे साम्हूं प्रभु अची विया ऐं हुनखे लॻो कि प्रभु तव्हां पंहिंजी इच्छा पूरी कई आहे ऐं मूंखे ठाहियो पंहिंजे पाण, जेको तव्हांखे करिणो आहे। ऐं इन जे करे दावत शुरू थी। जेको वॾो भाउ आहे उनखे ख़बर पई ऐं उहो आयो ऐं चई त तुंहिंजो भाउ अची वियो आहे वापसि। उन संगीत ॿुधई, पंहिंजे हिकु नौकर खे विधई ऐं चई त तुंहिंजो भाउ ऐं तुंहिंजो पीउ जाम ख़ुशि आहे हिन ॻाल्हि जे करे। शांत हो ऐं मोटी आयो। वचन 28 में। पर वॾो भाउ गुस्से में आयो। कल्ह राति यादि अथव, गुस्से मसीह हिकु विरोधी। मसीह जो मुख्य विषय आयो हुयो प्यार। अगरि गुस्से मसीह आहे त कीअं कुझु सुधरजी थो वञे, कुझु रहिजी थो वञे। ऐं कल्ह राति तव्हांखे ॾिठो हो कि जीअं इहा स्थिति आई हुई, इहो सिर्फ़ु छिकार करे जाॻाइण वारो आहे ऐं पल भर में सोचणु लॻंदव कि हे प्रभु इहो छा थियो आहे ऐं असां कीअं इन खे जाॻे सघंदा आहियूं ऐं ॼाणे सघंदा आहियूं, जंहिंजे करे असांखे ख़बर पवंदी त जंहिंमहिल असांखे प्रभु सां उहो कंदा आहिनि ऐं असांखे उद्देश्य पढ़णो आहे। स्तुति में वेही करे असांजी इहा ई हालत थींदी आहे, मनोवृत्ति असांजी ख़राब थी वेंदी आहे। असां हमेशह इहे ॾिसंदा आहियूं। इहो जाम वॾी समस्या आहे। असां हमेशह ईअं ई कंदा आहियूं। जेको दुनिया आहे उहो प्रभु जे लाइ आहे, पर जेकी समस्या आहे पंहिंजे अखरनि जी आहे ऐं मनोवृत्ति जी आहे, जंहिंजे करे असांजे इहा हफ़ालत थी वेंदा आहिनि ऐं असां हमेशह चवंदा आहियूं त असां सां गॾु ईअं छो थियो आहे। पंहिंजी ग़लति असां ॻाल्हियूं न ॾिसंदा आहियूं ऐं उहो करे रहंदा आहियूं जेको खपे। इन जे करे जेको वधीक प्यार हुयो उनजो प्रभाव उन फैमिली ते पियो। दयालु हुजणु जाम सुठो हूंदो आहे, जाम सुठो शइ। उन्हनि जे लाइ जाम सुठा व्यवहार हुया, दयालु हुया। जंहिंमहिल मां वेंदी आहियां त उहो मूंसां न ॻाल्हाइनि ऐं मुंहिंजी टीम सां ॻाल्हाईंदा आहिनि। तव्हां माण्हू लाइ जाम कुझु चई सघंदा आहियो जेको तव्हांखे वणे। जंहिंमहिल ख़बर अथव मां हिकु दफ़ो वई हुयमि उन वटि, उहो मूंसां न पियो ॻाल्हाए, सिधो मुंहिंजी नुंहं सां ॻाल्हाइणु शुरू करे छॾियईं। उन मूंखे ॾिठई बि न ऐं हिकु मिंट लाइ मां सोचियो, प्रभु इहो कंदा आहिनि असांजे लाइ।
उहो असांखे उद्देश्य स्थिति में आणे करे ॾेखारींदा आहिनि त असांजी मनोवृत्ति कीअं थी सघंदी आहे उन ते, ऐं असां कीअं पंहिंजी पाण भी मूंखे पाण सां ॻाल्हाइणो आहे। जॉयस हिते अच, भी 2 मिंट। तूं हेतिरी ख़ासि कोन्हे जो हो ॿिए कंहिंसां ॻाल्हाए। पंहिंजे पाण सां ॻाल्हायो, पंहिंजी ग़लती मनोवृत्ति सां ॻाल्हायो। इनखे रखण जी चाहत न रखो। ॾिस केतिरी कोशिश कयां थी मां जाम कोशिश थी कयां। अरे हे छा, मूं वटि सिर्फ़ु 7 मिंट बचिया आहिनि। उहो वॾो भाउ गहरे गुस्से खां गुस्से थियो हो। उनखे सिर्फ़ु तॾहिं गुस्सो न आयो जो हो बचपन में ख़ासि हुन जे करे ख़फ़ा थियो हुयो। ख़बर अथव ख़फ़ा छो थियो हो? छो त हू हुन जीअं न हो। अक्सर माण्हू पंहिंजे जीवन में रस्ता बदिलींदा आहिनि, अपनाईंदा आहिनि पंहिंजे जीवन में। उहो जांच कंदा आहिनि, जेके मन चाहींदा आहिनि उहो जांच करे कंदा आहिनि, पंहिंजे तरीक़े सां जीअंदा आहिनि। पंहिंजे कुझु करण जे करे उहो घर अचंदा आहिनि। मां आणंद जी थी हुयसि, हुते मां वेंदी हुयसि, ठीकु आहे। मम्मी पप्पा जी परवरिश कयो, मोटी ईंदा, हिकु ॾींहुं ईंदा। हालेलुया। हाणे हिकु ॿिए नस्ल जे माण्हू हूंदा आहिनि जेके पाण सां सुठा रहंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त नैतिक माण्हुनि सां तव्हां कानून ऐं नियम पालन कयो, ऐं चवंदा आहिनि हिन में छा हर्ज़ु आहे, इन में कोई हर्ज़ु कान्हे, इहो करण में इहो सही तरीक़ो आहे। पर ग़लति ॻाल्हि जे बारे में सुठो छा थींदो आहे? ओ माण्हू जो ध्यानु वठण लाइ तव्हां इहो करे सघंदा आहियो, सुठो देखावो कंदव, सम्झण जी कोशिश कंदव। बाइबल चवंदो आहे जॾहिं तव्हां सुठा कम कंदा आहियो, दान कंदा आहियो, तव्हांजे सॼे हथ खे ख़बर पवंदी आहे त तव्हां छा कयो आहे, छो कयो आहे। इन जो इहो मतिलबु आहे तव्हां सम्झी वेंदव। भारत देश में वॾी हिकु दफ़ो मां 5 लख माण्हुनि खे मां इहो सेखारियो। मूंखे सालनि जो साल लॻी विया। मां पंहिंजे घर में बि इन विषय ते कुझु करे वधीक न सकियसि। मां हुननि खे ॿुधायो, छो त जॾहिं मां हुते हुयमि तॾहिं प्रभुअ जी ताक़त मुंहिंजे मथां हुई। प्रभु जी भीड़ खे वठी करे मां उन जो नालो वरितो हुयो, ऐं उन जे न सम्झ जे करे मां साम्हूं वई हुयमि ऐं घर में वेठी हुयसि। तॾहिं हो सोए मां ॿाहिरि निकिरी पियसि। प्रभु जे प्रेम अनुभव करे मूंखे ख़बर पई त मां छा आहियां, ऐं मूंखे ख़बर पई त मुंहिंजो इस्तेमालु कीअं थियो। घर वञी इहो न चओ जो असां अद्भुत हो। अरे 5 लख माण्हू हुया। प्रभु छा अद्भुत ॻाल्हि कई हुई, वॾी महान आहे। मां माण्हुनि जे मन में उलट पुलट मचाए रही आहियां। असांखे इन विषय ते ॻाल्हाइण करणु पसंदि कोन्हे। मां तव्हांखे ॿुधायां थी, मां चाहियां थी त तव्हां सिखो इहा जेकी धार्मिक फरीसी आहे, जंहिंजे करे न, पर मां चाहियां थी तव्हांखे इहो सिखणु आहे। ऐं छो त तव्हां सिखी वेंदव त तव्हां बुनियादी रूप ते प्रभुअ सां अची वेंदव। ॿियो केर बि न। असां पंहिंजे जीवन जे अद्भुत ते ध्यानु न ॾींदा आहियूं। पंहिंजे कार्य क्षेत्र में असां हीअं चवंदा आहियूं, असांजे इरादे साफ़ सफ़ाईअ में, माण्हुनि जी वॾी ॻाल्हियुनि में इहा अहमियत रखंदा आहियूं, ऐं उहो पुठियां छा था चवनि उन जी ज़रूरत न आहे तव्हांखे ॿुधण जी। जंहिंजे करे प्रभु तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां उहो कयो, उनखे करणु ॾियो पंहिंजो कमु। आमीन। ख़ैर इहो वॾो साहिबु अद्भुत आहे। मूंखे हिते अञा 3 संदेश ॾियणा आहिनि, इन करे मां तव्हांखे 2 मिंट वठणु थी चाहियां। तुंहिंजो भाउ आयो आहे ऐं तुंहिंजे पीउ बछड़ो कटियो आहे, इन करे तूं सुठो चङो हुन खां पातो आहे। इहो ॿुधी करे गुस्से में अची चई, ऐं हुन चई मां न वेंदसि। ऐं पोइ हुनजे पीउ ॿाहिरि अची हुनखे मनाई ऐं चई अंदरि अचु पुटु, अंदरि अचु, महिरबानी थींदई। पर हुन पंहिंजे पीउ खे चई, ॾिसो हेॾनि सालनि ताईं मां तव्हांजी सेवा कई हुई। फिरीसी वॾा सुठा मुनीम हूंदा आहिनि। उन्हनि खे ख़बर आहे कि तव्हां केतिरा पाप कया आहिनि ऐं उन्हनि खे केतिरो न कयो आहे। उन्हनि खे ख़बर आहे कि ॾींहनि में केतिरा दफ़ा प्रार्थना कंदा आहियो ऐं केतिरा बाइबल पढ़ंदा आहियो। उन्हनि छा पढ़ियो आहे, छा न पढ़ियो आहे, यादि अथव। उहो सुठो मुनीम हूंदो हुयो। ऐं अगरि तव्हांखे ग़लती थी लॻे त तव्हां हाणे ताईं सभु कुझु ॻाल्हियूं माफ़ करे सघंदा आहियो। छो त यादि रखिजो, एतिरा साल मां तव्हांजी सेवा कई, तव्हांजे आज्ञा पालन कई, ऐं तव्हां मूंखे कुझु बि न ॾिनो मूंखे।
इहा कहिड़ी बेवकूफ़ी भरियल ॻाल्हि चई अथई। पीउ हुनखे चयो कि जेको कुझु मुंहिंजो उहो तुंहिंजो बि त आहे, तूं कॾहिं बि कीअं दावत ॾेई सघे थो। तव्हांखे कहिड़ा खपे ऐं छा खपे तव्हांखे इहो चवणो आहे। इहा समस्या आहे त जॾहिं तव्हां में धार्मिक फरीसी मनोवृत्ति थींदी आहे तॾहिं तव्हां ॻोल्हे करे ॻाल्हि चवंदा आहियो ऐं मज़ो वठंदा आहियो उन ॻाल्हि जा प्रभु तव्हांखे ॾिनी आहे। मां पंहिंजो जीवन न जियो आहे, मां पंहिंजे प्यार में मूंखे सेवादारी ॼाणणो हुयो, छो त माण्हुनि जो मूल्य सम्झी हुयमि ऐं मूंखे ख़बर पई जेको आहे प्यार, जंहिंजी भलाईअ सां ख़ुशि थींदो आहे, प्रभु उनखे ॾींदाल दावत ख़ुशि न थींदी आहे। प्रभु हुनखे चयईं, प्रभु जी महिर जंहिंमहिल थींदी आहे त तव्हांखे ख़बर पवंदी त उहो छा आहे ऐं तव्हां ख़ुशी थी वेंदव जंहिंमहिल तव्हांखे ख़बर पवंदव। हा, तव्हांखे इहो ॾिसणो आहे ऐं सम्झणो आहे। तव्हांखे इहा पक करणी आहे तव्हां वॾे भाउ वांगुरु न आहियो। असांखे इहो ॾिसणो आहे त असां एतिरो इंसान ठहूं जेके चवनि प्रभु पंहिंजी इच्छा सां मूंखे ठाहियो, जेके चवनि प्रभु जेको करिणो अथव कयो। प्रभु खे पुछो जेको तव्हांखे करिणो आहे तव्हां कयो, जेको तव्हां चवंदव उहो ई असां कंदासीं, तव्हां न्याय कयो बसि। बुराई करण वक़्तु तव्हांखे चेतावनी मिलंदी आहे, तव्हां सावधान थी वञो, पर तव्हां न कंदा आहियो। प्रार्थना कयो माण्हुनि लाइ, हमेशह इहो ई कयो ऐं जाम 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 ख़ुशि रहो पंहिंजे जीवन में ऐं तव्हां ख़ुशि थींदव। जेके आशीर्वाद आहिनि ऐं ओतिरो चई सघंदा आहिनि। मां हिते समाप्ति थी कयां ऐं मां चवां थी प्रभु तव्हां सां गॾु आहे। उहो दावत थो ॾे तव्हांखे अॼु बि कि तव्हां अचो ऐं ख़ुशि रहो पंहिंजे जीवन में। पंहिंजे शो में धार्मिक मनोवृत्ति सां मां तव्हांखे अॼु ॿुधायां थी, इहो ॾींहुं आहे, अॼु मां उमेद थी कयां जंहिंजे बारे में तव्हांखे ख़बर पए ऐं जेको मां तव्हांखे ॿुधायां थी उहो यकीनन सही आहे ऐं प्रभु धार्मिक रूप में असां सां गॾु आहिनि। उहे असां सां कॾहिं नफ़रत न कंदा आहिनि, उहो यकीन कंदा आहिनि त असां उन्हनि सां प्यारु कयूं ऐं जिंजर असां सां गॾु आहे तव्हांजे सवालनि जो जवाबु ॾियण लाइ। अच्छा, त अचो शुरू था करूं। हे सच में हिकु दुख जो सवाल आहे, पर मूंखे लॻे थो कि इहो जाम उचित बि आहे। हे माण्हू चए थो कि हिन जो सवाल आहे कि मां चर्च में वेंदो आहियां पर मूंखे हुते ख़ुशी न मिलंदी आहे, मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे, मूंखे सम्झ में न ईंदो आहे कि मूंखे छा करणु खपे। हिन समस्या जा 2 कारण थी सघंदा आहिनि। तव्हां ग़लति चर्च में वेही रहिया आहियो ऐं एतिरी चर्च में वञी करे इहो खपे तव्हांखे, तव्हां प्रभु जे वचन खे इहो चयो था ऐं शिक्षा वठण खां पोइ तव्हां ईअं कयो था त तव्हां सां प्रभु गॾु हुजे ऐं उहो संबंध हुजे। न इहो कि तव्हांखे सिखणो आहे कि तव्हां इहो छा कयो था ऐं छा करणु घुरिजे तव्हांखे सिखण खां पोइ। उन खां तव्हांखे इहो ख़बर पवंदी तव्हां छा था कयो असलियत में ऐं तव्हांखे छा खपे उन तरीक़े सां। ग़लति वजह न ॾिसो। पर उहो नियमनि जो पालन छो कंदा आहिनि? असां नथा ॿुधाए सघूं नियम जो पालन छो कंदा आहिनि। मां हमेशह चवंदी आहियां जॾहिं असां प्रभु सां प्यारु कंदासीं ऐं इहो प्यारु सम्झंदासीं त असांखे आज्ञा जो पालन करिणो पवंदो ऐं उहो जेको चए थो असांखे अंजान न हुजणो आहे, उन सां प्यारु करिणो आहे ऐं उहो प्यार जो पालन करे असांखे ॻाल्हियूं करणियूं आहिनि। ऐं बाइबल चवंदा आहिनि त असांखे हमेशह इहो ई करिणो आहे, आसरे ते रहणो आहे कि प्रभु असांजा कम कीअं थो करे। अगरि असां ग़लति चर्च में वियासीं जिते तव्हांखे प्रभु जा वचन नथा सेखारिया वञनि त तव्हांजी शिक्षा जो कुझु मतिलबु न आहे। तव्हां उहो करे सघंदा आहियो जेको तव्हांखे करिणो आहे। प्रभु जे प्यार खे तव्हांखे सम्झणु जाम ज़रूरी आहे। कंहिं महिल ईअं थींदो आहे माण्हू ख़ाली चवंदा आहिनि ऐं उहो चवंदा आहिनि त असांजे जीवन में इहो सभु खपे ऐं त पंहिंजे जीवन में असांखे कीअं करिणो आहे उहो कयूं सघूं ऐं उहो त नियम जेके असांखे ॾींदा हुया उहो असांजे लाइ जाम मुश्किल हूंदो हुयो। ऐं मां हिन विषय में ॻाल्हायां थी छाकाणि त मां उन चर्च में हुयसि ऐं मूंखे ख़बर आहे इन जो तजुर्बो कीअं थींदो आहे ऐं मां उहो सभु ॾिठो आहे चङी तरह सां ऐं उहो असांखे जेको सेखारींदा हुया असां पोइ हफ़्ते विसरी वेंदा आहियूं। मां हर वक़्तु इहो महसूसु कंदी आहियां असफलता। पर केतिरनि सालनि ताईं वचन जी स्तुति ऐं सुठी शिक्षा मिलण खां पोइ जीवन में केतिरी समस्या हुयूं, छो त मुंहिंजे जीवन में इहो थियो हुयो नंढपण में मुंहिंजे पीउ मुंहिंजे मथां अत्याचार कयो हुयो ऐं उन ग़लती करे मां पंहिंजे पाण खे अंदरि अपराध बोध
महसूसु कंदी हुयसि ऐं निर्दोष हुजण खां पोइ बि मूंखे ईअं महसूसु थींदो हुयो, जंहिंजे करे पर मां प्रभुअ खे चयो कि मूंखे पंहिंजी सुञाणप ॾे ऐं उन आधारित शिक्षा ते मूंखे फ़ाइदेमंद साबित थी। त मां जाम ज़रूरी इहे कम कया ऐं वधीक करे मूंखे माण्हू सुञाणण लॻा ऐं मुंहिंजे अस्तित्व सां उहो नफ़रत करण लॻा, जंहिंजे करे मां साम्हूं आहियां ऐं पंहिंजी तुलना हर कंहिंसां कंदी आहियां जेके हुन जे नज़र में बहितर आहिनि। मूंखे लॻंदो आहे तव्हांजी समस्या उतां शुरू थींदी आहे जिते तव्हां वधो था ऐं तव्हांखे ख़बर आहे तव्हांखे अहिड़ी जॻह तां वधणु खपे जिते तव्हांखे उहा जॻह मिले जिते तव्हां उहो वचन पाए सघो ऐं उन जी शिक्षा मिली सघे। कहिड़े बि चर्च में वञो था, ज़रूरी न आहे त तव्हांखे हिते अचिणो आहे, पर तव्हांखे उहो चर्च में वञणु खपे हर हफ़्ते जिते तव्हांजो वक़्तु बर्बाद न थिए ऐं तव्हांजी जेकी समस्या आहे उहा दूर थी वञे ऐं तव्हां पंहिंजे आत्मिक रूप ते अॻियां वधो। तव्हांखे पुछणु खपे कि तव्हांजे अंदरि कहिड़ी दुख जी ॻाल्हि आहे। प्रभु जा वचन ॿुधाइनि नथा ऐं तव्हांखे ॿुधाइनि था कानून ऐं सिद्धांत। इहो ज़रूरी आहे कि सिद्धांत शुद्ध हुजनि पर ऐं तव्हांखे हृदय में वसी वञनि, उहो जेको तव्हां उहो प्रभु जे लाइ जीअण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं सही शिक्षा ॾींदा आहिनि। इहो नामुमकिन न आहे कंहिंजे बि लाइ। सही आहे, ॿई ज़रूरी आहिनि। असांखे खपे पर जॾहिं असां मसीह जीवन जे लाइ कुझु नियम ठाहींदा आहियूं त उहो मूंखे पालतू कुते जी यादि ॾियारींदो आहे। केॾनि पालतू कुतनि जे गले में ज़ंजीर थींदियूं आहिनि ताकी ग़लती करनि त उनखे छिके करे असां उनखे यादि ॾियारियूं कि हे ग़लति आहे। धार्मिकता बि हिन वांगुर ई हूंदी आहे। जॾहिं असां सोचींदा आहियूं कि ग़लति आहे त मूंखे कुझु नयो करणु खपे, अगरि ग़लती थी वई त मुसीबत थी वेंदी। बिल्कुलु। हा, हे असां पंहिंजे ॿारनि खे प्रेम पूर्ण आज्ञा पालन सेखारियूं ऐं स्वास्थ्य भय प्रेम पूर्ण आदर जे निर्माण में मदद कंदो आहे। हे इन करे असांजे ॿारनि सां गॾु असांजो रिश्तो ऐं परमेश्वर सां गॾु असांजो रिश्तो हीअं ई हुजणु खपे। प्रेम पूर्ण आज्ञा पालन खे जन्म ॾे। मां तव्हांजो चवणु इन करे मञंदी आहियां छो त मूंखे तव्हां सां प्यार आहे ऐं तव्हांखे ख़ुशि ॾिसणो आहे। इहो अलॻि तजुर्बो आहे। त मूं वटि हिकु सुवालु आहे त हे डैलिस मो अरोड़ा पुछे थी कि मां फ़िलहाल धार्मिकता जी चहीती आहियां, हिन खे छॾे करे मां हिन मां कीअं निकिरां? मूंखे तव्हांजी मदद जी ज़रूरत आहे। मुंहिंजे ख़्याल सां हिननि जो सुवालु ख़ासि ऐं ज़रूरी आहे। पहिरीं त सच तव्हांखे आज़ादी ॾींदो ऐं त जंहिंजी तरह सां शिक्षा तव्हांखे ॿुधणी आहे उहा ई शिक्षा उन जी मदद कंदी ऐं तव्हांखे हिमत सां चवणो पवंदो मां वचन जो पालन कंदमि, उहो वठंदमि, मां वचन सिखंदमि ऐं पवित्र आत्मा जी परछाई जे पुठियां हलंदमि, सिखंदमि। उहो जेको सेखारणु था धार्मिक माण्हू थी करे बदिलण जी कोशिशि कंदमि ऐं मां इहो सम्झंदमि, इन जो ज्ञान मिले जंहिंजे करे मां जियां थो। हिकु मिसाल तव्हांखे ॿुधायां, प्रभु खां पहिरीं तव्हां हर हिकु पाप सां माफ़ी वठो। मूंखे विश्वास आहे तव्हां इहो कंदव त तव्हां, छो त अगरि पाप वञे थो त दोष जी भावना बि वञे थी। पर कंहिं ॻाल्हि ते विश्वास करण खां पोइ बि हुनजो अहसासु न थींदो आहे। हा, बिल्कुलु। माफ़ी वठण खां पोइ अगरि तव्हां नियम पालन कयो था त तव्हांखे ख़बर पवंदी जीवन छा आहे ऐं उहो दोष भावना ज़रूरु निकिरी वेंदो। प्रभु अन्य जाम कम कंदा आहिनि। उहो तव्हांजे अंदरि अहिड़ी ॻाल्हियूं विझंदा आहिनि त तव्हांखे उहो ख़बर पए कि दोष भावना निकिरी वई आहे, उहो पाप चुकाए चुका आहियो तव्हां ऐं यीशु जी क़ीमत चुकाइणी हुजे त तव्हांखे इहो करिणो आहे। मूंखे विश्वास आहे तव्हां हिकु क़दम खणंदव त प्रभु तव्हांजे लाइ जाम क़दम खणंदो ऐं उहो चवंदा आहिनि शैतान खे परे कयो, शैतान खे मारियो, उनखे जवाबु ॾियो कि तव्हां उहो दोष हटाए सघो ऐं तव्हां इहो करे सघंदव। ॾींहं में 20 दफ़ा तव्हांखे इहो करिणो आहे, मां चवां थी, ऐं तव्हां करे सघंदा आहियो। मूंखे विश्वास आहे इन प्रकार सां तव्हांखे मिलंदी शांती ऐं तव्हां उहो अहसासु कंदव कि तव्हांखे छा मिलियो आहे। प्रभु तव्हांजे अंदरि खां पाण ईंदो ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त इन जे करे तव्हांखे छा मिलियो ऐं तव्हांजी दोष भावना किथे हली वई ऐं शैतान तव्हां खां कीअं दूर थी वियो ऐं तव्हांखे इहो लॻंदो त तव्हां जाम ख़ुशि आहियो। 30 मिंट तव्हांखे करिणो आहे ऐं 30 मिंट मुंहिंजो टीवी ते प्रोग्राम ॾिसण वारा माण्हू जेको ॾिसनि था उन जे लाइ धार्मिकता सां जल्दी अॻियां वधणो आहे ऐं अभ्यास करिणो आहे। अभ्यास कयो, प्रभु सां सिखो, अॻियां वधो, जीवन में सुखी रहो। प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हां उहो कयो जेको करिणो अथव। इहो प्रभु खे पंहिंजे जीवन में कमु करण जो अधिकार ॾियणो आहे जीअं असांखे वचन जो प्रकाशन मिले जंहिंसां असां प्रभु खे क़रीब सां सम्झी सघूं। सम्झो था न? अचो हिकु मिसाल था खणो प्रार्थना जे लाइ। हर धार्मिक माण्हू प्रार्थना जे प्रति समर्पित थींदो आहे, चाहे उहो प्रार्थना सुबुह जी हुजे या राति जी
या ॿियो कुझु हुजे, पर प्रभु इन करे वठी वेंदा आहियूं कि मुसीबत में असां न फासूं। ऐं बिल्कुलु अलॻि ॻाल्हि इहा आहे, जॾहिं सुबुह जो उथी करे प्रभु जे चरणनि में वञी करे असां वक़्तु गुज़ारींदा आहियूं, छो त असां उन सां प्यार कंदा आहियूं। असांखे ख़बर आहे प्रभु असां सां गॾु आहे ऐं असां उन बिना कुझु बि न आहियूं। मां इहो ई चवंदी आहियां हमेशह, उथी करे तव्हां 5 बजे तव्हां इहो चओ कि तव्हां उथो आहियो ऐं तव्हां प्रभु सां प्यार था कयो। मूंखे ईअं किथे लॻंदो तव्हांजे आहे, लाइ कोई मां जॻह उथी करे बसि हा। वेही रहंदी आहियां ऐं मुंहिंजे जीवन में उहे ॻाल्हियूं आहिनि। मूंखे वणंदो आहे मां कुझु करे सघां, पर हाणे मां ईअं चवंदी आहियां ओ प्यारो लॻंदो आहे। त असांखे ध्यानु रखणु खपे कि जेको कुझु बि असां कंदा आहियूं उहो हा हा उद्देश्य आहे प्रभुअ जो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।